उन्हें लगी वञा। तो पहिरियों पहिरियों सवाल कंदोमांनि त मां मुरीद थींदो मां, पर मूंखे मदीने वारे साईं वटि पुॼाए वठी हलंदी। तो सब अल्लाह वारा चवंदा बाबा इहो तूं अहिड़ो सुवाल थो करे जो असांखे इहा ताक़त नाहे, हुजत जी जाइ नाहे, असां इहो तोसां वाइदो नथा करे सघूं। शरीयत सेखारींदासीं, दीन ते हलणु सेखारींदासीं, जेके हुकुम आहिनि उहे कंदासीं, जे मुरीद न थियनि। ईअं गर्मी हुजे, बिजली त तॾहिं कान हूंदी, कोठनि ते सुम्हंदासीं, मशहूर वारे साईं जो जलसो हुजे असांजे कोठ ते, माइट असांजा, पोइ मूंखे जो कोन ॿुधायो त मां कोठे ते ई सुतो पियोसि घर वारी सां सुभाणे जो। चए साईं बादशाह जी तकीर शुरू थी लाउड ते, हाणे तकीर हले पई, रोज जा आवाज़ ॿुधूं पिया लाउड में, साईं बादशाह जी तकीर में मखलूक रोईंदी साईं, ये ॿुधूं पिया। हाणे साईं तकीर करे पियो, मां उहा ॿुधां थो सुते, घर वारी बि सुती पई आहे। मां दिलि में चयो, मां चयो ॾाढा मां त अलाह वारा घुमियो आहियां, दरगाह ते वियो आहियां, इहा त कोई नथो चए त मदीने जे साईं सां तोखे मिलाईंदासीं, हाणे मां छा कयां। त साईं बादशाह उते तकरीर में, हाणे साईं जी तकरीर हले थी होॾे, मां सुतो पिया पंहिंजे कोठे ते, उते मौज़ू मटाए साईं दा फरमाइनि त ए शख़्स जेकर तूं चाहे थो त मां मदीने जे साईं सां मिलां, त पोइ उन्हनि ॾे वञ न जेके वेंदा आहिनि, त तोखे बि वठी वञ। छा सम्झी? उन्हनि ॾे वञ न जेके वेंदा आहिनि, तोखे वठी वञनि। चई मां ही तको ॾेई उथी पियो ॼण मूंखे करंट लॻो आहे। चई इन उथड़ मंझि ते मुंहिंजी घरवारी चयो त छा थियो, ख़ैर त आहे? मां चयोमांसि इहो ॿुधे थी आवाज़? चई हा, इहो मशहूर वारो साईं आयो आहे, तकीर थो करे। चई इहो इन्हनि सां नथो ॻाल्हाए, मां सां थो ॻाल्हाए, इहो इन्हनि सां नथो ॻाल्हाए। मुंहिंजा हथा ॾाढा नकुल ॻोल्हिया आहिनि। मां चयो तव्हांखे ॿुधायां फ़क़ीरनि खे त सुभाणे अल्लाह सलाह शहीद पढ़ो। वरी उन्हनि जी पहचान ॾिसो, पहचान हिते त वीचारा ईअं लॻा पिया आहिनि जो हाज़ुर नाज़ुर चओ त बि मोलमनि खे बुखार चढ़ी थो। शिरक था कयो, हे तो अर्ज़ कर त चए न साईं न, उते मदीना शरीफ सलात पढ़ो साईं, उते ॿुधंदा, हिते नथा ॿुधनि। अब आ जेको मदीना शरीफ रोज़े में ॿुधे थो त हितो बि ॿुधे, पर हाणे इहा शइ तोखे सम्झ में कीअं? टेलीफोन वारे ते पक बीठी अथई त इहो हितां ॻाल्हायां थो त अमेरिका में बि ॿुधे थो, पंहिंजे आका ते पत न अथई जेको काइनात जो मुर्शिद कयो अथसि रब। फ़क़ीर लाल बख्श मेमण, हे उनजो नको लिखियल आहे त हिकिड़े भेरे दरगाह शरीफ ते साईं जे हुज़ूर में वेठा हुआसीं, त हिकिड़े कुराड़े शख़्स अर्ज़ कयो साईं मां ख़ुशदार जो वेठल आहियां। हाणे साईं बादशाहनि जे टाइम में ख़ुशदार वारा माण्हू जॾहिं ईंदा हुआ त वीचारा ग़रीब हूंदा, पंधु ईंदा हुआ, 15-16 ॾींहं खां वठी 21 ॾींहं ताईं उन्हनि खे टाइम लॻंदो, पंधु ईंदा। मूंखे ॾस ईंदा आहिनि कुराड़ा फ़क़ीर जे पेरनि में रत में, इहो अचणु ॾाढो ॾुखियो। उहो ॻाल्हि पियो करे त मां ख़ुशदार जो वेठल आहियां ऐं ग़रीब आहियां ॾाढो। हाणे साईं हिकु ग़रीब ॿियो पंधु परे अचण जहिड़ो न, ऐं मुर्शिद सां ॿ त वॾी त इहो मिस्किन काॾे वञे, महबूब ॾे वञी बि न सघे, उन खां परे रही बि न सघे, पंधु एॾो वॾो जो करे त करे न सघे, पैसो खीसे में लभे न, नंढ घर बि हलाइणो आहे, इहा छा थो सम्झे? उन्हनि खां पुछजनि जे क़ल्बनि में दिलनि में को इश्क लॻल आहे, उहे जुदाई जी हयाती को चवंदा आहिनि त बहुत भलो आहे। हाणे साईं बादशाह खे अर्ज़ पियो करे त ग़रीब आहियां, ज़ोर रहा बि ख़ुशदार में थो। साईं हाणे मूंखे दुआ कर त मां जल्द जल्द तो वटि अचां, इहा दुआ कर। पाण उनखे फरमायूं त फ़क़ीर जमायत मूंखे ईअं वेझी आहे जीअं मूंखे माह जा वार वेझा आहिनि। मूंखे ॿुधाईंदो मोदी साहिब नाले चङो थूफ चौसूल जो त मां ठटे खां परते ग़ुलाम अल्लाह जो शहर आहे, उते मां पढ़ाईंदो हुउमि। पुराणा टाइम आहे,
मां समझा तो मोरे वाले खे नौशहरे वाले जी ख़बर कान पवंदी। चयूं ते मां पढ़ाईंदो पोइ हिकिड़े दफ़े मां बीमार थियो न, बुखार मूंखे थियो, पर अहिड़ो थियो वधंदो 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 दवा न पई, खाधो बंदि, हिकु बुखार ॿियो खाधो बंदि, का शइ आई आणनि त उकारा ॾेई ॾेई असुली तारा फटिजी वञे। चई ईअं ॻरी बि वियुमि, हाणे अध राति जो टाइम हुजे, सम्झुमि त हिन मुसाफ़िरी में मतां बचणु न थिए। पोइ मूंखे ख़्यालु आयो मुर्शिद त क़ाबिल आहे, उनखे रजनी जी दाह कोन कई, जेको मशहूरु शरीफ़ ॾे मोह करे ऐं मशहूरु वारे खे सॾु कयो त साईं मां हिते मुसाफ़िरी में वञा। चई ईअं दाहूं करे सुतुमि त ओझराकी आई, ओझराकी में ॾिसां त साईं बादशाह आहिनि, उॾंदा था अची लथा आहिनि ऐं मां ते हथ मुबारक फेराए फरमाइनि था त कुझु न थींदो, ख़ैर आहे ख़ैर आहे। पोइ हीअं पंहिंजे ॿार खे फरमाइनि था अब्बा तव्हां असांखे हीअं वेझायो, तव्हांजे सॾु करण जी देरि। चई अखि जो गुली ख़्वाब पूरो थियो त तबियत में एॾी फ़रहत जो उन महिल हिकिड़े तालिब खे सॾु कयूं त उथी चांहि ऐं बिस्कुट कर मां खाईंदुसि। हुनजो उस्ताद साईं तव्हां त का शइ चपण ताईं आयो था त उकारा ॾेई ॾेई बेहाल थी था पियो। चयोमांसि त न, दवा थी वई। हिन फ़क़ीर खे बि इहो पिया फरमाइनि त असांखे तव्हां फ़क़ीर जेके आहियो ॿाह जा ॿार जीअं वेझा आहिनि ईअं वेझायो, पर उहे जन खे निस्बत आहे, यानी ॻाठापो आहे। हे को दुकानदारी न आहे त गिराक अञा वठण वञा, डॉक्टरी न आहे त हे मुंहिंजो जेको आहे सो मरीज़ आहे। हे निस्बत छा सां थी? मशहूर साईं फरमाए त फ़क़ीर 5 वक्त नमाज पूरी पढ़, घट में घट 4 तस्बीह ज़िक्र जो तू कर, तुझी निस्बत मां सां गंढला। हाजी अरबाब बुलेदी ज़मींदार ईरान में हो ज़ातुन ते, इराक ईरान जी जंग लगी, बमन जा ठका पिया पवन, जहाज न पिया हलन, समझई मरी वेंदुसि। बहराल तो निकतो जॾहिं पाकिस्तान पहुतो त मशहूर शरीफ़ वारे साईं खे चयो साईं मूंखे न को अहिड़ो वज़ीफ़ो ॾे न साईं, मां त वञी मौक़े बम पिया लॻनि, अहिड़ो वज़ीफ़ो ॾे त मुंहिंजी तार तोसां गॾियल तॾहिं थींदी ही तार। ख़त हूंदा वो तार जो कभी त ख़त पहुचंदो 8 ॾींहं 9 ॾींहं त तार अॼु कर त शाम ताईं ठका वञी कंदी, अलाए कीअं ईंदी, तुर्त उहो पहुचंदी। साईं मुंहिंजी तोसां का तार कढियल हुजे, असां मरी वियासीं ईरान में। पाण फरमायोसि हाजी अरबाब 5 वक्त नमाज़ पढ़, घट में घट 4 तस्बीह अल्लाह जो ज़िक्र दस्यो त मां वो पढ़, तू दुनिया जे हुन कुंड ते हुजे त बि तुंहिंजी तार मां सां गॾियल। अठा हिन फ़क़ीर खे बि इहो फरमायूं त निस्बत अथसि, पोइ समन कोहनि ते हुजे त बि गॾु मासां आहे, पर जे निस्बत नथसि त तोड़े जो मासां गॾु हुजे त बि सवे कोह परे आहे। असां हाणे नकुल त घणा आहिनि, ॻाल्हियूं त घणियूं आहिनि, जेकॾहिं कबियूं मज़ा सुहिणा सम्झ वारे जे लाइ एतिरियूं ई काफ़ी आहिनि। हे मुर्शिद कामिल जी ॿी महिरबानी ॿुधाए, हाय मुर्शिद कामिल खे फैज़ कंहिंजो हूंदो आहे, मदीने जे साईं हिते को वाह लॻे थो, किनारे तां लॻे थो, पोइ जेको ज़मीन आबाद थो करे, रोड़ी किनारे में पाणी किथे हूंदो आहे, दरिया ते तो परे आहे, इहो गंढियल आहे न दरिया, इन में पाणी तो अचे न। मुर्शिद कामिल मदीने जे सोणे साईं सां गंढियो, सरकार हिकिड़े कब्रिस्तान खां लंघिया ऐं फरमायूं त हिन ते त अज़ाब थो। हाणे मूंखे ॿुधाए त जन माण्हू वञी इन हद ते परे थिया जो चयूं त भित जे पोयों बि नऊज़ बिल्ला ख़बर नथी पए, इल्म ग़ैब जा इनकारी थिया, महबूब जे इल्म ग़ैब जा शान जा इनकारी थिया। उन्हनि खां पुछो त भित थुली या कब्र जी मिट्टी मुर्दे जे मथां उहा वॾी 5-6 फुट, भित फुट 2 फुट, वो 5-6 फुट।
इहो ॿुधण कीअं पियो थिए, ॾिसण कीअं पियो थिए। यार तव्हां एतिरो त ॾस त इहे बेवकूफ़ नबी जी निगाह खे पंहिंजी निगाह जहिड़ो था सम्झनि, रसूल जी निगाह मुबारक खे इहा था सम्झनि। तो जे असांजे आका जी निगाह मुबारक इहा आहे जो ज़मीन ते वेही लोह महफूज़ ते कलम लिखंदो, पर वेदा ॾिसांस बि थो जेको आवाज़ खड़को थो करे उहो बि ॿुधांस थो। सुभान अल्लाह। महबूब भाग है न असांजा था। पोइ हाणे हिते साईं कंहिंजो हथ पुॼी जो या मुसीबत टारे, माना मदीने जो साईं क़बर वारनि जी मुसीबत में टारे त टारे थो सघे। हाली त घुरायूं तालियूं ॿ, इहे इन जे मथां हणो त इहे सायूं आहिनि, इहे अलाह जो ज़िक्र कंदियूं। जेसीं ताईं सायूं हूंदियूं तेसीं ताईं अज़ाब न थींदुसि। सरकार जो फरमान सचा त पोइ तोखे असांखे जो मुर्शिद कामिल जो तोहफ़ो मिलियल आहे त हर फर्ज़ नमाज़ खां पोइ ला इलाहा इल्लल्लाह ज़िक्र कंदा कयूं। पोइ हे जो फ़क़ीर उमिरि सॼी 5 वक़्त नमाज़ में पढ़ंदा ऐं ज़िक्र करे क़बर में वेंदा त इन्हनि ते वरी इहा तकलीफ़ कान हुई ईंदी कान। हे जेको नकुल ॿुधायां थो, हे हिकिड़े भेरे पाण साईं बादशाह अधरात खां उथी ऐं नफ़िल पढ़ंदा तहज्जुद जा, दिलियो थींदो वॾी ॻाल्हि हूंदी। पोइ पाण हावेली में नफ़िलनि में क़ुरान मजीद पढ़ी रहिया हुआ त पढ़ंदे पढ़ंदे ख़ामोश था, यकदमि नफ़िल पूरो करे हावेली खां ॿाहिरि निकिरी विया। हाणे अधरात बिजलियूं हुयूं अलाए कोन, निकिरी विया, पर कलाक सवा खां पोइ वापसि आया। हाणे ॿाहिरि बि ख़बर न रही फ़क़ीर खे। पोइ अमर वॾी ॿुधाईंदी त मां अर्ज़ु कयोमांसि त साईं ही साईं छाजे करे ओचिते अचानक निकिरी विया। दस्तूर त न आहे, सॾण बि कोई कोन आयो, ॿुधाइण बि कोई कोन आयो, पंहिंजे लेखे पंहिंजे ख़्याल सां ई निकिरी वियो। छा ॻाल्हि हुई? पोइ पाण फरमायूं त हाणे तव्हां पुछो था पिया, हिकिड़े जो नालो खयों त उन जो क़बर में दाहूं पियो अचनि, क़बर में असांजे ॻोठ जो दाहूं पियो अचनि। पोइ ओॾहीं वियासीं उन जे मथां, पोइ उन जो दाहूं बंदि कराए आयासीं। अल्लाह ताला फरमायो त वकूनू मअस सादिक़ीन, मंजन सचन सां वञी ग़ुलामी गंढ, मंजे सचन सां वञी सकत कर। मदीने जो सोढ़ो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त जेके वली कामिल सच्चा मोमिन हूंदा उहे क़यामत जे ॾींहुं पंहिंजनि खे फ़ाइदो ॾींदा। पोइ फरमायूं त उहो जॾहिं पुल सिरात तां टपंदो त दोज़ख़िन जी कतार लॻी पई हूंदी। दोज़ख़ी पंहिंजे गुनाहनि जे करे ॿधा बीठा हूंदा त उन्हनि मां हिकिड़ो दाह कंदो त साईं मुंहिंजी त परघोर कर, मां जो पाणी पियारियो माए। त उहो रब जो सचो बानो पंहिंजे रब खे अर्ज़ु कंदो, मालिक हिन त पाणी पियारियो, अलाह साईं फरमाईंदुसि अॼु तुंहिंजी इज़त जो ॾींहुं आहे न, वठी वञेसि छॾियोसीं। अलाह ॼाणो कहिड़ी देर आहे। सारी काइनात खे पंहिंजे महबूब खे फरमाए पियो त मुंहिंजा महबूब सारी काइनात गुनाह करे ऐं बख़्शे छॾियासि त बख़ील मां बख़ील खां को खकड़ी घुरे ॾींदो। पाण फरमायूं ॾींदो, खकड़ी ज़मीन ते पई आहे कहिड़े कम जी आहे। पाण फरमायूं इहा खकड़ी ॼण हुनजे लाइ वॾी ॻाल्हि आहे, मुंहिंजे लाइ इन खां बि नंढी ॻाल्हि आहे। अलाह पाक जे लाइ त सारी काइनात जा गुनाह बख़्शे, उहो पंहिंजे प्यारनि खे छा लय कराईंदो क़यामत जे ॾींहुं। सरकार फरमाईंदा वरी ॿियो मोमिन लॻंदो त ॿियो चवंदो साईं मां वज़ू करायो मां, उहो बि अर्ज़ु कंदो अलाह से फरमाईंदो वठी वञ। ॿिए आलिम जो बयान कयो अथऊं, उहो जॾहिं पुल सिरात ते लॻंदो दोज़ख़ मां अंदरूं रड़ियूं ईंदियूं, ओ साईं मूंखे त कढ, मूंखे त सुञाण। पुल सिरात ते बि अर्ज़ु कंदो मुंहिंजा मालिक हे ख़िदमत कयो था न, मस्जिद जी ख़िदमत कयो था, अल्लाह वारनि जी इज़त कयो था, उन्हनि जो अदब कयो था, इहो अल्लाह जे ख़ातिर त कयो था, न त छो कयो? ॿिए ते ॾोही निवड़त किथे आहे?
बे जा हथ छो चुमंदासे मुर्शिद कामिल जा हथ चुमंदासे पेर चुमंदासे कदम चुमंदासे उन्हनि जे दर ते वेंदासे उते मुहारियूं ॾींदासे उन्हनि जी गुलामी ॾींदासे या इन करे ॾींदा आहियूं त इहो कामिल रब जो बि प्यारो आहे त मदीने जे साईं जो बि प्यारो आहे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे मुर्शिद करीम। जेके रोकण वारा थी उन्हनि खे चयो हटी वञ, हे सौदो तोसां नाहे, हे सौदो रब सां आहे। हिन गुलामी जी निस्बत पंहिंजे आका सां आहे, मदीने जे साईं सां आहे ऐं अल्लाह पाक सां आहे। सोहिणा हुन अख कढाई मदीने वारे साईं जे करे त सरकार अख त मोटाए ॾिनसि पर रब करीम खे अहिड़ी ठाहे छॾियसि जो निशान बि नज़र न ईंदो। अहले सुन्नत वल जमात भाग ऐं बख़्त वारी जमात। अल्लाह फरमाए थो तुंहिंजी कामयाबी इहा न आहे त दुनिया में कामयाब थी वए, न तुंहिंजी कामयाबी इहा आहे त क़यामत जे ॾींहुं तूं खटे वञे, तूं जहन्नम खां बची वञे, जन्नत में दाख़िल थी वञे। अरे ये गुनहगार जंहिंजो मदीने जो साईं थो ॿुधाए इन्हनि दुनिया में सवाब न कया, उहे गुनहगार थी क़ब्र में पिया, क़यामत जे ॾींहुं उथा ॿधा बीठा आहिनि पर अदब वारा हा, इश्क वारा हा, रब जे प्यारनि सां प्यार करण वारा हा। अरे पाणी हिकिड़ो अदब सां पियारियऊं या वज़ू करायूं, अॼु उन्हनि जी इज़त ॾिस दोज़ख खां छुटा था वञनि। आदम सगोरे खे इथो दाम कंदो, अल्लाह सां खे अर्ज़ कंदो वञा मौला ख़िदमत ॾी कंदो, प्यार ॾींदो, मुंहिंजा मालिक पोइ मस्जिद मदरसे जी ख़िदमत कंदो, पोइ मुंहिंजो लेखो लहणो त कोन हुअसि, तुंहिंजे करे कंदो हो, अॼु मूंखे स्वाली थी बीठो आहे। अल्लाह पाक फरमाईंदुसि त चादर ॾेसि, तुंहिंजी चादर में उहो पावर था रखूं त पाए चादर खे ई न वठी चादर हेठि लाहींदो, रब जो प्यारो बानो उहो त चिबड़ंदो पर पंज छह ॿिया बि चिबड़ी पवंदा। छिक बाबा हेड़ो वरी मोकियो वरी हथ में। सरकार फरमाइनि था त उन महिल मथे ॾिसंदो, मोकल हिकिड़े जी मिलियल आहे, चिबड़ी ॿ टे ॿिया आहिनि, हुकुम थींदुसि त सभिनी खे वठी वञ, तूं नाउमेद न करे न, अॼु तुंहिंजी इज़त जो ॾींहुं आहे। सोना वॾी महिरबानी थी वई असां ग़रीबनि ते। रब करीम फरमायो त लक़द मन अल्लाहु अलल मोमिनीन, ओ मोमिन मां तो ते वॾो एहसान कयो आहे। एहसान मुंहिंजा घणा अथई, थोरा मुंहिंजा घणा अथई, पर वॾो मुंहिंजो एहसान इहो थी जो महबूब मदीने जो साईं ॾिनो थमाए बेअब्दिही, जंहिंजी ख़ुदा तारीफ़ थो करे। सुब्हानल्लज़ी असरा, पाक 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 आहे उहा ज़ात जंहिं पंहिंजे ख़ासि वारे खे सैर कराई। पाक पाक मोहताजी खां पाक। अल्लाह साईं फरमाए थो ए मखलूक तूं मुंहिंजी पाकाई बयान कर, इंसानो मुंहिंजी पाकाई बयान कयो। शान त ॾिस, वण निकिरनि था, अड़े हिननि खे रंग केरु छॾियो, गुल खे रंग केरु छॾियो, गुलाब जे खे, सरह जे गुल खे पीला रंग केरु छॾियो, पोपटनि खे रंग केरु थो ॾिए, मोरनि खे रंग केरु थो ॾिए, जानवरनि खे रंग केरु थो ॾिए, हेॾा सुहिणा इंसान केरु थो पैदा करे। ईअं कुदरत ते गौर कंदो वञ, सुभान सुभान पढ़ंदो वञ त वाह 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 कुदरत आहे त तुंहिंजी आहे। अल्लाह से फरमाए थो वाह वाह कर त मुंहिंजी कुदरत ते कर। रब फरमायो सुभान वाह वाह उन्ही मालिक जी कर जंहिं पंहिंजे ख़ासि माने खे, जंहिंजे करे अल्लाह फरमाए थो जंहिंखे मां सॼी काइनात में चूंडियो, जंहिंजे करे हे दुनिया मां बणाई, उहो ख़ासि मानो। हीअं रात जे हीअं थोरे हिस्से में, रात जे थोरे हिस्से में जहाज कोन्हनि। अरे मां टियों ॾींहुं अख़बार में पढ़ियो त मरीख़ ते राकेट मोकिलियो अथऊं, 60 साल लॻा आहिनि हिन तयारी में, $अरबें ख़र्च थिया आहिनि, 30 करोड़ माइलनि जो मुफ़ासिलो तय करे 7 महीननि में उहो राकेट उते पहुतो आहे। स्पीड हिननि जी चाहे जहाज़नि खां बि तिखी आहे। जहाज़ आहिनि जो कलाक में 1000 मील कोई था वञनि, हे हिननि खां बि तिखा, पोइ बि हिन खे 7 महीना लॻा आहिनि, 30 करोड़ माइल पंधु करे ऐं वञी लथो आहे मरीख़ ते, ऐं $अरबें लॻा आहिनि। रब करीम खे जॾहिं पंहिंजो महबूब घुराइणो त सवारी बि नूरानी आई। जिब्राइल पेश त मौक़ा आहे वञ,
हाणे नूरानी सवारी ये जेके खलाबाज जहाज हलाईंदा थी इन्हनि खे अलॻि रहाईंदा आहिनि ख़ासि लिबास पाराईंदा आहिनि तॾहिं उहे अंदरि वेहंदा आहिनि हे उहो महबूबा इन नूरानी सवारी ते हीअं चढ़ी बीठो हीअं जो सवारी हली त आसमाननि ताईं हली वई न मथे ऑक्सीजन आहे न मथे कुझु आहे अड़े जे बशरियत हुजे हा त बशरियत ज़िंदा कीअं रहे हा हे महबूब जी हक़ीक़त ॿी आहे जेके केॾियूं पहाड़ ते चढ़नि था पुछे मथे ऑक्सीजन कान्हे जे न हुजेस तड़पी तड़पी मरी वेंदो हे महबूब बिना ऑक्सीजन जे बिना ॻाल्हियुनि जे बोराक जे पुष्ट ते वेठो आहे मलाइक गॾु हिन 70,000 मलाइकनि जे ईअं झुरमट में मदीने जो साईं वञे छो तुंहिंजी अखि जी शान ते नथी पए नज़र तुंहिंजी नथी वञे अल्लाह है तके महबूब खुदा ने ये सवारी पर छा स्पीड 18 साल वरो अरसवान यो गुजरियो आ मथे पर अल्लाह फरमायो त लैलन थोड़ो घणे के थोरो करे तभी रब थोरे के घणो करे तभी रब मशहूर शेरी वाले साईं के हाजी अरबाब शेख 1950 में पंहिंजी शादी थे 25 माण्हुनि जेतिरो भक्त हो 1950 पाण फरमाइश त पढ़ो ॾे हथ पेर ठरी वियसि हाणे जो पढ़ो ॼाण उमिरि जे लाइ गिला जो गागो टिकड़ ते खड़ा शादी आ खावाई कुझु कान हूं रुगो ईअं बापू रगड़े मशहूर नालो साईं आयो आहे त ॼण त को ज़मीन मां मुर्दा बि निकिरंदा पिया हाय हाय नूरानी गुफ्तगू थियो दिलियूं ताज़ियूं थियूं ईमान सां भरपूर थियूं बैटरियूं चार्ज थियूं पोइ जंहिंमहिल मानी विराइण जो तय आयो जी मशहूर वारे साईं वटि बीठो साईं माखो हाणे ॻाल्हि ज़ोर थी हे तव्हां घणा थींदो 100 बि मस्त थींदो उते तो मेला केड़ी कर के वठी ने देगड़े मतो प्यारे 25 माण्हू जेतिरो साईं भक्त मां वटि इहो आहे आहे शादी हाणे तो फरमायो मां त कयो आहे फ़कीर टाइम के ॾे थो अहिड़ो कमु थियो आहे पाण मथां चादर ॾियारे थोरे के घणो करे त रब करे घणे के थोरो करे त रब करे मिसाल पाण फरमायोसि त कंहिंखे विहारे दे पंहिंजे पीउ जे नाले चई उनखे विहारींदुसि पाण आस्ते फरमायोसि ये असायूं जासूसी न कंदो कर कंहिंजी गुनाह कंहिंजी ख़बर पवे ढकींदो कर अल्लाह साईं फरमायो तूं दुनिया में गुनाह ढकींदे मां क़यामत में ढकींदो असांखे ख़बर पए असां ॻोल्हींदा वठंदासीं छा कंदो आहे छा कंदो आहे छा कंदो वरी मां मुल्क खे ॿुधाईंदा हुन चयो साईं बाबे खे विहारे तूं पाण सॼे आस्ते कन में फरमायोसि ॿीड़ी छकींदो आहे बरकतूं तॾहिं त न आहिनि बेबरकती गुनाहनि जे करे आहे सुनो गुनाह छॾ त बरकत ॿियो विया ॿियो वेठो चादर मथां ॼारे उहा सॼी ख़लक खां ॿई ॻाल्हि कंदो आहे पछाड़ी ॻोठ में विरायो हाणे सोना जे फ़कीर पाण न ॿुधाए पंहिंजे शादी जी इहा ॻाल्हि त पत कयूं ई न हैरत में ॻाल्हि कंदो त थोरे खे घणो करे त बि रब करे अरे घणे खे थोरो करे त बि रब करे इनी 18 सालनि खे थोरो कयईं हीअं जो महबूब मोटिया त अञा भलो लुॾे पियो दर लुॾे पियो कड़ो लुॾे पियो पाणी वज़ू वारो वहे पियो सुको ई न इहे तुंहिंजे असांजे आका जा जलवा इहो मथे विया रब करीम मथे पंहिंजे महबूब खे सैर कराया इहे जेके ॻाल्हियूं थियूं अलाह त छा थिया फरमायो त 500 भेरा मुंहिंजे रब मां पुछो छा खपई महबूब 500 भेरा चुमास त मुंहिंजी उमत बख़्शे अलाह से तॾहिं त फरमायो त मां थोरो कयो अथव वॾो एहसान कयो अथव छो हे महबूब ॾिनो मुंहिंजे महबूब जो क़दर कर फत बि उन ग़ुलाम बणिजी वञेसि मुंहिंजे महबूब जी ग़ुलामी कर त मां मोहबत कयां अॼु बि अल्लाह ताला जे दरबार में रब करीम जे महबूबियत जो रस्तो जेको आहे उहो इहो ई आहे यादि रखी छॾियो मदीने जे साईं जी ग़ुलामी ऐं पैरवी बस ऐं हुन में मोहबत बि खपे रुगो निमाज़नि जी ठक ठक न हुजे रोज़ा
रोज़ा है हो ये न समझो घणा माण्हू इन ते ज़ोर था ॾियनि पर अंदर में भी खपे वो अंतर भी खपे वो अंतर छा है अंदर में औलाद प्यारी आ इनी मोहब्बत के सोच त की आ केतरी आ अबे अमा सा मोहब्बत माण्हू सा है मदीने जो साईं फरमाए त मां वरी इन्हनि सभिनी खां वधीक प्यारो हुजां हेॾे काथे आ प्यार रुगो शादी थी अचे त विच निकिरी था पवनि छोरा ट्रपो ॾेई मायूं ट्रपो ॾेई ज़ोर थियूं कनि बाबा दोहरो दोहरो जो भत करणो थो पए हाँ माइटनि सां खाइणो थो पवे तूं त पहिरीं तिरकण में ई ॾंद छीकियूं किरियो पियो आहे हिते ॻाल्हि अॻिते घणी पई आहे ये मशहूर वारे साईं जा कम आहिनि साईं छॾिया त हिन जो क़बूल थोरो ई जन्नत जा बाग अल्लाह त इहो शर्त रखियो त मुंहिंजे महबूब जो ग़ुलाम थी मुंहिंजा सुहिणा उन सजण खे पारता असां वरी हाणे उहे वेंदासीं दुआ साईं खां घुरायूं था कुल वला शरीफ पढ़ो फ़कीर साईं खे ख़तम शरीफ इसरा छा नालो अथसि इसरा आशिर उहो वरी पोइ आयो त ॿुधूं था लेट पाण खे हाणे डुकी फ़कीर मुंहिंजी बि हाणे तुंहिंजे तो ते ॿुधंदासीं कुल वला शरीफ अने हले वने गुलाम इन सोनी जवाब सां गॾु साईं बादशाह सां गॾु पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी था घुरूं दुनिया जी तकलीफ़ूं खां अमन था घुरूं दोस्तनि जे मथां दुखिया वक़्त दूर फरमाए मुंहिंजा मालिक ख़िदमत गुज़ारनि जे मथां तालिबनि जे मथां सदके रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आसानी कर ज़ालिम दुश्मन साड़ोटा उन्हनि जे शिर शर खां बचाइनि मुंहिंजा मालिक असांखे जमायत खे ख़ैर ॾे जेको पढ़ियोसीं फ़कीर साईं रजू मुंहिंजा जे रूह खे ॾिनोसीं मुंहिंजे मुर्शिद करीम जी जमायत इस्लामी आबाद हुजे हिन क़ब्रिस्तान वारा रहमत जी निगाह हुजे बीमार ख़ुशकर बे औलादनि खे औलाद ॾे दीनदार बणाए मदीने जे साईं जे मोहब्बत वारो सची ग़ुलामी वारो बणाए रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद व अला सय्यिदना मुहम्मद व बारिक